अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्यारा दोस्तों, 15 जुलाई ते जेको चंबड़ में फैज़ान मदीना में वाक़ियो थियो, उन वाक़िए सॼी सिंध खे लोॾे छॾियो। मरहूम शहीद इमरान कोराई जंहिंसां रेप करे ऐं उनखे को ज़हर ॾेई जेको सो हिकिड़े क़िस्म जो क़त्ल कयो वियो। इन सॼी वाक़िए सॼी सिंध में हिकिड़ी ॾुख जी लहर पखेड़े छॾी त घटि में घटि जेके मदरसा आहिनि या मस्जिदूं आहिनि, उन्हनि में ही छा पियो थिए ऐं छो पियो थिए ऐं केरु पियो करे ऐं इन जा सरपरस्त किथे आहिनि, इहे केॾांहुं विया, इनखे चेक बैलेंस इन जो छो कोन्हे, इन जी SOP छो कोन्हे। सॼी सिंध में जेको आहे हिन वाक़िए न सिर्फ़ु माण्हुनि में नफ़रत पखेड़े छॾी, पर माण्हू सभु हैरत में वठिजी विया त जेके मुक़दस जॻहियूं आहिनि ऐं जिन खे माण्हू इज़त एतिराम जे नाले सां ॾिसनि था ऐं माण्हू इहो सोचीनि था त असांजा बचा वञी उते तइलीम पिराइनि, सिखनि ऐं सुभाणे जेकॾहिं मरी वञूं त ख़तमूं ॾियनि, दुरूद शरीफ़ पढ़नि, क़ुर शरीफ़ पढ़नि, क़ुर शरीफ़ जा याद हाफ़िज़ थी निकिरनि। लेकिन इहो कुधो कमु जेको मदरसनि में थिए पियो, इन जो ज़िम्मेवारु केरु आहे? छा गवर्नमेंट खे एॾां तवजो आहे? छा उन्हनि मदरसनि में CCTV कैमराऊं लॻलूं आहिनि? छा कॾहिं कंहिं गवर्नमेंट जे इदारे वञी उन्हनि जी ऑडिट कई आहे? उन्हनि ॿारनि जा इंटरव्यू वरिता आहिनि? उन्हनि खां पुछा छा कई आहे? छा जेके बि मुदरिस पढ़ाइनि था या जेके बि मदरसे जा इंचार्ज आहिनि, उन्हनि सभिनी जी अख़लाक़ी तौर ते जांच पड़ताल थी आहे त उहे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि? आया क़ुर शरीफ़ पढ़ाइणु, हदीसूं वग़ैरह इहे जेके बि आहिनि पढ़ाइण जे क़ाबिल बि आहिनि या न? इहो सॼो जेको सिस्टम आहे, इनखे चेक केरु कंदो? इनखे केरु ॾिसंदो? इन जी लुक आफ्टर केरु कंदो? जेकॾहिं ईअं ई पियो कमु हलंदो, इन जी का बि लुक आफ्टर न थींदी, त पोइ इमरान कोराई जहिड़ा वाक़िया थींदा रहंदा। हींअर हर माण्हू जेको आहे उहो सोचे थो त यार आउं ॿार मदरसे में मोकिलियां या न, छाकाणि त सोशल मीडिया जो ज़मानो आहे। हिते मामूली ॻाल्हियूं उहे बि वायरल थी वञनि त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे लिकनि कोन थियूं, मीडिया ते अची वञनि त इन सां न सिर्फ़ु जेको सो मौलवियुनि जो पंहिंजो किरदारु ख़राबु थिए थो, ऐं उहे जेके मदरसनि जा इंचार्ज आहिनि, जेके मदरसा हलाइनि पिया, वॾियूं वॾियूं जेके जमायतूं आहिनि, जीअं अहले सुन्नत आहे, बरेलवी आहे, देवबंदी आहे, उन्हनि लाइ बि लम्हाए फ़िक्र आहे इहो। ईअं न थियो जो अॻिते हली माण्हू मदरसनि सां इन्हनि खां नफ़रत करणु लॻनि, मज़हब सां नफ़रत करणु लॻनि ऐं मौलवियुनि खां नफ़रत करणु लॻनि, ऐं जेके माण्हू इज़त जी निगाह सां इन्हनि मौलवियुनि खे ॾिसनि था, उहे अॻिते हली न ॾिसनि। त इहो हिकिड़ो कारो दाग़, इन खां बचण जे लाइ इन्हनि सभिनी खे पंहिंजा अफ़ाल सुधारणा पवंदा ऐं वरी को अहिड़ो इमरान कोराई जहिड़ो वाक़ियो न थिए। हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे त 100 मां को 1% जेके वाक़िया आहिनि उहे सोशल मीडिया ते अचनि था ऐं जेके वायरल थियनि था। इत्तफ़ाक़न को वाक़ियो आहे उहो सोशल मीडिया ते अचे थो, आम वाक़ियो सोशल मीडिया ते कोन थो अचे। अंडरग्राउंड छा थींदो हूंदो मदरसनि में, इहो सोचे सभिनी सिंधवासियुनि खे हैरत थिए थी त इहे त उहे मामला आहिनि जेके सोशल मीडिया ते अची विया, माण्हुनि ॾिठा, जेको सो माण्हुनि ॿुधा ऐं मशहूरु थिया। पर अंडरग्राउंड त रब खे ख़बर आहे छा थींदो हूंदो, अलाह खे ख़बर आहे छा हूंदो। त गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे त उहा इन शइ ते एक्शन खणे ऐं उहा ॾिसे ऐं मदरसा चेक करे ऐं उनजी रजिस्ट्रेशन करे ऐं बाक़ाइदा मंथली उनजी ऑडिट थिए ऐं ॿारनि जा इंटरव्यू थियनि, CCTV ऐं कैमराऊं अचनि। जेकॾहिं इहो सभु कुझु न थियो त इमरान कोराई जहिड़ा वाक़िया थींदा रहंदा ऐं अॻिते हली माण्हुनि खे अहिड़ी इन्हनि मदरसनि खां नफ़रत थींदी जो को पंहिंजो मासूम ॿारु मदरसे में छॾण लाइ तयारु कोन थींदो। त इन करे गवर्नमेंट खे तोड़े, वालिदीन खे तोड़े, मस्जिदनि जा जेके इंचार्ज आहिनि मदरसनि जा वग़ैरह, इन्हनि सभिनी खे इहो सोचणु खपे। दोस्तो, वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर ज़रूरु कजो।